दुरमान साहब आगा सिराज खान जूं सियासी सरगर्मियूं एज़ ए MPA एज़ ए ह्यूमन तव्हां उनखे कीअं ॾिठो उन हवाले तां थोरो महिरबानी तव्हांजी। आगा सिराज खान दुरानी साहब मुंहिंजा मोहसिन हुया। उहे हिकिड़ी हस्ती हुई ऐं एज़ अ ह्यूमन ही वॉज अ वेरी ग्रेट पर्सनैलिटी ऐं वॾा हमदर्द हुया ऐं ईमानदार माण्हू हुया, सचा माण्हू हुया ऐं बिलख़ुसूस हितां जी आवाम सां तमामु घणो उन्हनि जो दिली रिश्तो हुयो। तंहिं करे तव्हां ॾिसंदो त जेको ग़रीब तबिको आहे असां जंहिंसां बि मिलूं था सभिनी खे दिली तौर ते ॾुखु थियो आहे। सभिनी खे हिन दुनिया में वञिणो आहे ऐं इहो अॼु आगा साहब विया आहिनि, सुभाणे असांजी वारी आहे, पर हिन वक़्तु उन्हनि जो वञणु तमामु दिली सदमो पहुतो आहे। ऐं आख़िरी दफ़ो बि इहे आगा साहब जन हिते मदजी में प्रोग्राम कया। हीअं लॻे थो त आख़िरी प्रोग्राम हुया उन्हनि जा, 3-4 प्रोग्राम हिते कयूं लगातार, 2-3 ॾींहं आया, उन खां पोइ कराची विया त वरी इहो बीमार थी विया। ऐं एज़ अ MPA जॾहिं खां उन्हनि सियासत में आया 1988 खां, जेको उहे सूबाई वज़ीर रहिया KDA में, वरी तालीम जा वज़ीर रहिया, वरी लोकल गवर्नमेंट, वरी सिंध असेंबली स्पीकरशिप, गवर्नरशिप, त उन्हनि तमामु घणियूं हिते जी आवाम खे बिना कंहिं फ़र्क़ जे नौकरियूं ॾिनियूं। उहे सभु माण्हू यादि करनि था ऐं हाणे इहो ख़ाल ज़ाहिरी ॻाल्हि आहे भरिजी न सघंदो। उहा शइ त हली वई। आगा साहब हिकिड़ो छपर छांव हुई असांजे लाइ ख़ासि तौर ते, ऐं हितां तालके जी आवाम लाइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे उहा हिकिड़ी हस्ती हुई। उन लाइ तमामु पार्टी खे बि दिली तौर ते जेके असांजी लीडरशिप आहिनि उन सभिनी गहरे ग़म जो इज़हार कयो आहे। अच्छा साईं, जेको आहे मां सम्झां थो पियो त तव्हांखे बि इहो एडवांटेज आहे त आगा सिराज खान दुरानी ई तव्हांखे हिते जेको आहे तो मुतारिफ़ करायो सियासी ग्राउंड में। हिते जेका तव्हांजी पहचान आहे उहा बि यानी कि आगा सिराज खान दुरानीअ जूं ई महिनतूं ऐं कावशूं उहे उन आहिनि तव्हां तक। त तव्हांखे आगा साहब माना जेको आहे हिते ग्राउंड ते लाथो, तव्हां छा हुनजे हवाले तव्हां सम्झो था पिया त हिते जेका तव्हांजी पहचान बणी त उन में बि आगा साहब जो केतिरो हथु? हा बिल्कुलु ईअं ई हुयो। ऐं मूंखे त सियासत में अचण जो को अहिड़ो दिलचस्पी न हुई, पर आगा साहब ई मूंखे मुतारिफ़ करायो, उन्हनि जे करे ई वरी सियासत में आयासीं। ऐं अॼु जेके बि माण्हू मूंखे हिते मदेजी में ऐं भरपासे में पंहिंजे तालके में जेके बि सुञाणनि था सियासी हवाले सां, छो त मुसलसल मां 10 सालनि खां हिते टाउन में बि मेंबर आहियां, त इहो आगा साहब जी महिरबानी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे आगा साहब जी शफ़क़त जो हथु हुयो जेको असां रहियासीं उन सां गॾु जेसिताईं हुया त तेसिताईं गॾु हुआसीं। हाणे उन्हनि खां पोइ वरी जेको बि उन्हनि जो सियासी, जीअं हाणे आगा मुसी खान आहे उहे सियासत में आहिनि, या आगा शहबाज़ खान दुरानी साहब, ऐं जे उहे सियासत में आया त वरी उन सां गॾु हूंदासीं। दुरानी ख़ानदान असांजो वास्तो बि आहे, रिश्तेदारी बि आहे, ऐं असांजा वॾा बि हुया, सियासत में आंदो बि हुननि। ऐं हिते वाक़ई उन्हनि जे करे ई नालो आहे। उन सभिनी खे ख़बर आहे त हे आगा साहब जा गॾु हूंदा आहिनि ऐं मदेजी में हिन जा राइट हैंड आहिनि। अच्छा साईं दुरमान साहब, जेतोणीकि तव्हांजा हिकिड़ा क़रीबी तालुकात आगा सिराज खान तव्हां पर्सनली उन्हनि जी फैमिली सां फैमिली टर्म बि रहिया आहिनि, त हिन वक़्तु जेको सियासी ख़ाल पैदा थियो त उनजो नींगर मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो ई नींगर आगा शहबाज़ खान। जी 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 जी। त हिन वक़्तु जेतोणीकि माज़ी में आगा मसी खान उन जा जेके भाउ आहिनि उन्हनि बि कुझु रोल प्ले कयो, पर उनजी निगरानी में हिन वक़्तु चूंकि सियासी वारिस आगा शहबाज़ खान आहे, त हिकिड़ो तव्हांजो छा आइडियो आहे त सियासी हवाले तां उहो ई अॻिते वधंदो? ॾिसो आगा साहब जन हुया त बि इहे सभु भाइर हिकु ई हुया। हाणे आगा साहब वञण खां पोइ बि इहे सभु हिकु ई आहिनि, हिननि में का ॿ राय न आहे। त हाणे हिननि जो जेको बि फ़ैसिलो हूंदो ख़ानदानी तौर ते ऐं पार्टी जो जेको फ़ैसिलो हूंदो असां उनखे फॉलो कंदासीं। बाक़ी हाणे आगा शहबाज़ खान ईंदा, छा आहे पोइ सभु नवां हूंदा, नवनि खां पोइ ई वरी पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे सियासत में असां बि नवां हुआसीं, त ईअं ई आगा शहबाज़ खान खे आगा साहब ज़रूरु पार्टी में इन त करायो, पर उन हिसाब सां वधीक आगा मुसीउद्दीन खान उन जा चाचा आहिनि, उहो जेको हिते सियासत में रहिया आहिनि, मुंहिंजे ख़्याल सां काफ़ी साल थी विया, 85 खां वठी करे उहे सियासत में आहिनि हिते तालके में, ऐं ज़िले चेयरमैन बि रहिया आहिनि। हाणे जेको बि फ़ैसिलो थियो पार्टी जो, जेको फ़ैसिलो थियो, जेको उनजो ख़ानदानी फ़ैसिलो थियो, पोइ उनखे मद्देनज़र रखी करे चाहे आगा शहबाज़ अचनि या आगा मुसी खान अचनि, असां बिल्कुलु उन्हनि सां गॾु आहियूं।
अच्छा साईं दुरमान साहब तव्हां सां जेको आहे सो कुझु टाइम पहिरियां बि कोई मुलाक़ातूं उन्हनि सां रहियूं आहिनि त उन हवाले सां कॾहिं आगा साहब या उन्हनि जे फैमिलीज़ में को माण्हू डिस्कस कंदो आहे त अॻिते हली करे असांजे सियासी हवाले सां जानशीन हीअ हूंदो अहिड़ी का तव्हां को इशारो को किनायो को डायरेक्शन आगा साहब जी या फैमिली में? अहिड़ी का ॻाल्हि असांजे साम्हूं कोन्ह थी कॾहिं बि न रही ऐं न ई कॾहिं असां डिस्कस कयोसीं त अहिड़ी का ॻाल्हि रही कान जेको बि अचे असांजो त को उहो न आहे हुनजी फैमिली बि हिकिड़ी आहे इहे सभु भाउर ऐं जेके बि हिनजी रिश्तेदार आहिनि भाइट आहिनि उहे सभु हिकु ई आहिनि जेको बि फ़ैसिलो कंदा त हिकु करो ई थींदो। अच्छा आगा शहबाज़ खान एज ए यंगस्टर आहे हिकु नौजवान आहे जेतोणीकि हिते पार्टी हवाले सां या पर्सनली बि एतिरी उनजी हिते उथ वेह न रही आहे त तव्हां उनखे कीअं ॾिसो था एज ए नौजवाननि में केतिरी सलाहियत आहे? माशाल्लाह आगा शहबाज़ खान जी तरबियत तमामु बहितरीनु थियल आहे ऐं मां सां गॾु वकालत में बि रहिया आहिनि एडवोकेट बि आहिनि इहे तव्हांखे ख़बर हूंदी ही इज़ ऑल्सो एडवोकेट ऐं शायदि ॿार बि थियल आहे हिननि जी वियल आहे वार करणु त उहे नफ़ीस इंसान आहिनि ऐं हिते ज़ाहिरी ॻाल्हि आहे माहौल सां गॾु हलंदा त वरी हिते बि इनशा कामयाबी मिलंदनि इनशा ताला हलंदा त बिल्कुलु हलाए सघनि था। तव्हां एज ए उन्हनि जो जेतिरो तव्हांजो हिकिड़ो तालिक़ रहियो आहे उन तालिक़ जे बिहाफ ते तव्हां प्रेफर कंहिंखे ॾींदव सियासी हवाले? प्रेफर त हाणे जेको बि आयो उन्हनि मां त मुंहिंजे लाइ त उहा पार्टी जेको फ़ैसिलो कंदी ज़ाहिर ॻाल्हि आहे या उन्हनि जो ख़ानदान कंदो पर तव्हां एज ए फ्रेंड जेतिरो उन्हनि सां हिकिड़ो तालिक़ रहियो आहे उन हवाले सां? ॾिसो इहो त हाणे उन्हनि जो पंहिंजो फ़ैसिलो हूंदो जेको बि फ़ैसिलो हूंदो असां हुनखे लबेक कंदासीं पोइ हिन में को मुंहिंजी का ज़ाती त उहो राय न आहे जेको हा काई बि चॉइस न आहे। ठीकु आहे सर वॾी महिरबानी जेको आहे अगेन तव्हांजो शुक्रियो अदा कंदासीं। मां सम्झां थो पियो त आगा सिराज खान दुरानी जो विछोड़ो असांजे हिन पूरे इलाइक़े जे लाइ हिकिड़ो वॾो ख़ाल आहे जेको सालनि ताईं पूरो थियणु हिकिड़ो वॾो मुश्किल मरहलो आहे। असां दुआगो आहियूं संदसि जे लाइ फैमिली जे लाइ ख़ानदान जे लाइ ऐं तव्हां बि जेकॾहिं आख़िर में कुझु लफ़्ज़ चवणु चाहियो? बसि असां बि दुआगो ऐं पूरी फैमिलीअ लाइ हिकिड़ो वॾो सान्यो आहे ऐं ज़रूरी आहे जेकी स्पेस आहे उहा काफ़ी अरसे ताईं भरिजी न सघिजी छो त आगा साहब हिकिड़ा हाणे सीनियर पॉलिटिशियन हुया तालके के सिंध के अवाम खे ऐं हितां जी हेठीं लेवल जी सियासत खे ऐं मथीं लेवल ताईं सभु सम्झी विया बसि पोइ आख़िर त ज़िंदगी जो चिराग साथ न ॾेई सघियो पोइ बहरहाल असां दुआगो आहियूं आगा साहब लाइ त हुन इनशा अलाह पाक मग़फ़िरत फरमाए ऐं घर वारनि खे हिन जे जेके रिश्तेदार आहिनि उन्हनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन।